अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त आख़िर ज़मान नबी करे मोकिलियो ऐं असांजी भलाईअ जे लाइ, असांजी रहनुमाई जे लाइ पंहिंजे प्यारे नबीअ खे अल्लाह साईं आख़िर ज़मान नबी खे आख़िरी किताब, आसमानी इल्हामी किताब क़ुरान पाक बि ॾिनो। अॻियनि नबियुनि खे बि अल्लाह साईं उन्हनि जी उम्मतनि जी रहनुमाई ऐं भलाईअ जे लाइ किताब अता कया। जीअं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं ज़बूर ॾिनो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं तौरात ॾिनो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं इंजील अता कयो ऐं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं क़ुरान मजीद ॾिनो। जॾहिं अल्लाह साईं पंहिंजे प्यारे महबूब आख़िर ज़मान नबी खे मोकिलियो ऐं आख़िरी हिन दुनिया जी इंसाननि जी बहितरीअ जे लाइ, भलाईअ जे लाइ क़ुरान ॾिनो, त उन सां गॾोगॾु अल्लाह साईं क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि पाण खयो ऐं इहो हुज़ूर जो वॾे में वॾो मौजज़ो बि अल्लाह जे हबीब जो क़ुरान पाक आहे। ॿियनि नबियुनि खे वॾा वॾा मौजज़ा मुख़्तलिफ़ हुआ, कंहिं बि नबी जो मौजज़ो उनजो किताब न हुयो, पर असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम मौजज़ो, वॾे में वॾो मौजज़ो क़ुरान पाक आहे। गुज़श्ता नबियुनि जा मौजज़ा उन्हनि जे दौर ताईं हुआ, पोइ ख़तमु थी विया ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही मौजज़ो ता क़यामत क़ाइम ऐं दाइम रहंदो। अल्लाह साईं इन क़ुरान जो ज़िम्मो हिफ़ाज़त जो पाण खयो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि था, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां ई क़ुरान पाक नाज़िल कयो आहे, यानी मां रब क़ुरान पाक नाज़िल कयो आहे ऐं असां ई इन जा मुहाफ़िज़ आहियूं। मां रब ई इन जो मुहाफ़िज़ ऐं हिफ़ाज़त कंदड़ आहियां। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं अल्लाह जे प्यारे हबीब ते क़ुरान पाक जो नुज़ूल थींदो हो त मुख़्तलिफ़ हिसनि में उन जी तरतीब हूंदी। को वाक़ियो पेश आयो, उन जी रहनुमाई जे लाइ अल्लाह साईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब अनवर ते कुझु आयतूं नाज़िल कयूं। हाणे बिल्कुलु शुरूआती मां तव्हांखे ॿुधायां थो, मके जो दौरु जीअं क़ुरान पाक नाज़िल थींदो हो। मके जे शुरूआती दौर में जॾहिं क़ुरान नाज़िल थींदो हो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा सहाबा इकराम जेके लिखणु ऐं पढ़णु ॼाणींदा हुआ, उन्हनि जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहा ड्यूटी हई त जॾहिं क़ुरान पाक नाज़िल थिए त उहे लिखंदा वञनि। जॾहिं आयतूं नाज़िल थियूं, हुज़ूर जो हुकुम आयो त हीउ लिखो, त तव्हांखे ख़बर आहे छा ते लिखंदा हुआ सहाबा इकराम? इहो क़ुरान पाक उन महिल पथरनि ते लिखियो वेंदो हो, पथर जी स्लेटुनि ते, खजीअ जे पननि ते ऐं वॾनि वॾनि जानवरनि जे हॾनि ते। काग़ज़ ते क़ुरान पाक न लिखियो वियो हुज़ूर जे दौर में, यानी इलाइक़ो ऐं ज़मानो ऐं सहूलत जो न हुजणु ऐं इस्लाम जो इब्तिदाई महिनत वारो दौरु ऐं इन्हनि सहाबा कराम हुज़ूर जी जानिसाराने मुस्तफ़ा जी जफ़ाकशी, त उन्हनि कलाम इलाही खे कीअं पंहिंजे हथनि सां महफ़ूज़ कयो। पोइ जॾहिं नाज़िल थींदो हो क़ुरान पाक त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़र्ज़ु कयो शाम जो 3-4 आयतूं नाज़िल थियूं।
त मदीने वारा साईं हुकुम कंदा त हिननि आयतुनि खे हुन सूरत जे हुन मक़ाम ते लिखो, लिखिजी वेंदो। जेको क़ुर पाक अलहम्द खां वठी वन्नास ताईं आहे, इहो मदीने वारे साईं जो तरतीब ॾिनल आहे। ऐं नुज़ूल जी तरतीब इहा न आहे, यानी क़ुर पाक जूं मुख़्तलिफ़ सूरतूं मुख़्तलिफ़ आयतूं अलॻि अलॻि टाइमनि ते नाज़िल थींदियूं पियूं रहनि। इहो हुज़ूर जो कमाल आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साहबा खे फरमाईंदा त हीअ जेके आयतूं नाज़िल थियूं आहिनि उहो हुन सूरत जे हुन मक़ाम ते लिखो। वरी राति जो फ़र्ज़ु कयो क़ुर पाक नाज़िल थियो कुझु आयतूं कंहिं ॿिए अहकाम जे लाइ, त आका फरमाईंदा त हीअ जेके आयतूं आहिनि इहो हुन सूरत जे हिन मक़ाम ते लिखो। त इहो इन्हनि सहाबनि जी महिनत हूंदी जो इहे आयतूं उन्हनि जॻहियुनि ते लिखंदा वेंदा हुआ ऐं हुज़ूर जे हुकुम मुताबिक़ उनखे तरतीब मिलंदी वेंदी। इहो वक़्तु हलंदो रहियो। 22-23 साल जो अरसो गुज़रियो। क़ुर पाक जो नुज़ूल मुकमल थियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया मां ज़ाहिरी पर्दो फरमाए विया। इहो क़ुर पाक इन ई शयुनि ते लिखियलु मौजूदु हुयो, खजीअ जे पननि ते, हॾियुनि ते ऐं पथरनि ते। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ हिकिड़े कूड़े शख़्स नबूवत जी दावा कई, मुसैलमा कज़्ज़ाब। उन जे ख़िलाफ़ जिहाद जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ फ़ौज मोकिली। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जानिसार उन कूड़े नबीअ जे ख़ात्मे जे लाइ सभु रवाना थिया। यमामा नाले मक़ाम ते जंग लॻी, वॾी खून रेज़ जंग लॻी। हुन जा बि हज़ारे पैरोकार हुआ। इस्लाम खां हुज़ूर जे बुरके मटाइण खां बाद काफ़ी जेके हुआ मुसलमान मुर्तद थी विया, इस्लाम उन्हनि छॾे ॾिनो। कुझु वञी हुन जी फ़ौज में मिलिया, पर जेके साबित क़दम हुया मुस्तफ़ा जे उन ते पैरवीअ ते, ग़ुलामीअ ते, ऐं जंहिंजो इश्क पायदार हुयो, उहे काॾे बि न विया। उन्हनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद बि आक़ाए दो जहां जे दीन सां हुज़ूर सां वफ़ा कई। हाणे जेका जंग लॻे थी मुसलमा सां, इहा जंग ख़त्म नबूवत जी जंग हुई। यानी पहिरियां जेके बि साहबा कराम जंगियूं विड़ियूं, उहे जंगियूं ला इलाहा इल्लल्लाह जे लाइ विड़ियूं सॼी ज़िंदगी। हुज़ूर खां बाद हीअ जेका जंग हुई, जंग यमामा, इहा मुहम्मदुर रसूलुल्लाह जी जंग हुई। उहो जेको मुसलमा कज़्ज़ाब हुयो, उहो बि चइबो मां नबी आहियां। हुनखे त शिकस्त थी वई, पर तव्हांखे ख़बर आहे त 700 घणा 700 जे लॻभॻि हाफ़िज़ ऐं कारी, टॉप क्लास जा जेके साहबा कराम में कारी ऐं हाफ़िज़ा उहे शहीद थी विया। भला भला हाफ़िज़ ऐं कारी इन जंग में शहीद थी विया। यानी घणो तादाद हुफ़ाज़ जो इन जंग में हुज़ूर जे नाले ते क़ुर्बान थी वियो। हज़रत उमर फ़ारूक खे इन सोच परेशान कयो। हज़रत अबू बकर जॾहिं इन्हनि जो तादाद ख़बर पई त एतिरा कारी ऐं हाफ़िज़ शहीद थी विया आहिनि, त अची अर्ज़ु कई त साईं, इस्लाम जो जेको बुनियादु आहे उहो क़ुर आहे। असां वटि हुज़ूर जो जेको अलाह जो कलाम आहे आख़िरी क़ुर पाक आहे, ऐं इन्हनि जो मेन जेको सोर्स आहे महफ़ूज़ करण जो, इहे असांजा हाफ़िज़ आहिनि जंहिंजे सीननि में क़ुर महफ़ूज़ आहे। हीअ जंग लॻी आहे जंहिंमें एतिरा हाफ़िज़ शहीद थी विया आहिनि, ऐं अञा त असांखे पूरी दुनिया में इस्लाम पहुचाइणो आहे। अलाए केतिरा हाफ़िज़ कारी शहीद थींदा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो पोइ छा कजे? हज़रत उमर फ़ारूक चयो त साईं, मुंहिंजो जेको ख़्यालु आहे उहो इहो आहे त तव्हां क़ुर पाक खे किताबी शक्ल ॾियो। यानी जेको मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, पथरनि ते, हॾनि ते ऐं खजीअ जे पननि ते लिखियलु पियो आहे, उतां खणाए किताबी शक्ल में वर्कनि ते लिखाए महफ़ूज़ करायो। जो ईअं हाफ़िज़ ऐं कारी शहीद थींदा रहिया त असांखे ख़दशो आहे त क़ुर पाक न हलियो वञे। इहा आयत जेका मां तिलावत कई त ॾिसो त अलाह साईं क़ुर खे कीअं महफ़ूज़ कयो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो, चईं त जेको कमु मुस्तफ़ा करीम न कयो आहे, मां कीअं कंदुसि? काफ़ी देरि बहस खां पोइ, गौर फ़िक्र खां पोइ, मशवरे खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ॻाल्हि सम्झ में आई त वाक़ई उमर सही थो चए, क़ुर किताबी शक्ल में अचणु ज़रूरी आहे। पोइ हज़रत ज़ैद बिन साबित
रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुरायूं ऐं उनखे उहो बहितरीनु हाफ़िज़ ऐं क़ारी ऐं लेखक हुयो। हिकिड़ी उनखे हुकुम कयूं त हिकिड़ी कमेटी ठाहे, उनजो अॻुवाण तूं आहे ऐं जेको बि क़ुर पाक मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पियो आहे लिखियलु आहे, इन्हनि सभिनी खे हिकिड़ी जॻह ते जमा कर। हज़रत ज़ैद बिन साबित चयो त उन ॾींहुं जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ मूंखे चया न त हिकिड़े जबल खे हिकु जाइ तां खणी ॿी जाइ ते रख, त इहो कमु मुंहिंजे लाइ सवलो हो। क़ुर पाक जो जमा करणु एतिरो मूंखे ॾुखियो लॻो, पर हुकुम हुयो। उन्हनि साहब इन अचे महिनत कई। तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो छा मंज़र हूंदो, केतिरा ॾींहं महीना लॻा हूंदा इन्हनि आशिक़नि खे। उहो क़ुर पाक इन्हनि वेही लिखियो हूंदो, वर्क आंदा हूंदऊं, उनखे किताबी शक्ल ॾिनी हूंदऊं। आख़िरकार उहो पूरो क़ुर पाक लिखी उन्हनि हिकिड़ी जॻह ते जमा कयो। किताबी शक्ल में क़ुर पाक अची वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर बि गुज़रियो, हज़रत उमर फ़ारूक जो दौर बि गुज़रियो, हज़रत उस्मान गनी जो जॾहिं दौरु आयो आहे, इस्लाम घणो अॻिते निकिरी वियो मुख़्तलिफ़ मुल्कनि में, यमन में, मिस्र में ऐं ईरान में पहुतो। हज़रत उस्मान गनी जे दौर में छा थियो त क़ुर पाक जॾहिं अरबनि जा मुख़्तलिफ़ क़बीला हुआ, क़ुर नाज़िल थियो हो हुज़ूर जे क़बीले जी ज़बान में। जेको मदीने वारे साईं जो क़बीलो हो क़ुरैश, उन ज़बान में क़ुर नाज़िल थियो, क़ुरैशी ज़बान में, उनजी लुग़त में। ऐं मिस्र वारा उनखे पंहिंजे अंदाज़ में पढ़णु शुरू कंदा। क़बीला बनी सक़ीफ़ वारा पंहिंजे तलफ़ुज़ में उन्हनि क़ुर पढ़णु शुरू कयो, यानी क़ुर जी तिलावत में इख़्तिलाफ़ शुरू थियो। मिसाल, क़ुर पाक में हिकिड़ो लफ़्ज़ आहे हत्ता, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तिलावत कंदा हुआ, क़ुरैशी बि ईअं ई पढ़ंदा हुआ, मके वारा। जॾहिं बनु सक़ीफ़ वारा उनखे हे जी जाइ ते अलिफ़ ॾींदा, अता चवंदा, क़ुरैशी पढ़ंदा तलमून, मिस्र वारा पढ़ंदा तेलमून। उन्हनि क़ुर पाक ईअं पढ़णु शुरू कयो, ज़बरदस्त इख़्तिलाफ़ थियो। हर कोई चए असां सही आहियूं। हज़रत उस्मान गनी खे जॾहिं ख़बर पई त हीअ छा आहे, त वॾो फितनो ऐं फ़साद थी वेंदो। जीअं जीअं क़ुर अॻिते वेंदो, सरहदूं क्रॉस कंदो, मुख़्तलिफ़ मुल्क, त हर कोई पंहिंजे अंदाज़ में तलफ़ुज़ में क़ुर पढ़ंदो, त हुज़ूर जो जेको तिलावत जो अंदाज़ आहे, जंहिं काफ़रनि खे उन्हनि जी दिलनि खे मोहे विधो, उहो बचंदो ई कोन। पोइ सख़्तु तरीन हुकुम सादिर फरमायूं हज़रत ज़ैद बिन साबित खे त क़ुर पाक मुस्तफ़ा करीमनि जी लुग़त में लिख। जंहिं ज़बान मुस्तफ़ा सां क़ुर अदा थियो आहे, उन ई ज़बान में पूरी दुनिया पढ़ंदी, ऐं मुस्तफ़ा जी ज़बान खां अलॻि अगरि कोई तिलावत कंदो त उनजी तिलावत मनसूख़ आहे। ईअं हुज़ूर जा आशिक़ हुआ, हुज़ूर जा ग़ुलाम हुआ, इन्हनि दीन जी ख़िदमत कई आहे ख़ुलफ़ाए राशिदीन। इन्हनि जा कारनामा था ॾिसो। अॼु घर घर में क़ुर महफ़ूज़ आहे त अल्लाह जी ज़ात जो कसम इन्हनि साहबा कराम जी महिनतुनि जे करे महफ़ूज़ आहे। उन साईं वरी छा कयो आहे, उन ई कलाम पाक खे मुस्तफ़ा जी लुग़त में लिखियो। हिकिड़ो न, उन जूं केतिरियूं कापियूं लिखियऊं, जिथे जिथे गवर्नर आहे उन्हनि ॾे मोकिलियऊं। ऐं हज़रत उस्मान गनी चयो त इन खां अलावा अगरि कंहिं वटि क़ुर पाक आहे त उहो मनसूख़ आहे, उनजी तिलावत न थींदी। मुस्तफ़ा करीमनि जी लुग़त ऐं ज़बान में तिलावत थींदी। जंहिं ज़बान ते, जंहिं लुग़त ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में बिही नमाज़ पढ़ाईंदा हुआ, उन ज़बान में क़ुर जी तिलावत थींदी। त ईअं हज़रत उस्मान गनी मुसलमाननि खे हिकिड़े वॾे फितने ऐं फ़साद खां बचायो। ऐं क़ुर अॼु घर घर में उन्हनि जी तरतीब ऐं उन्हनि जे जमा कयल सूरत में ऐं लुग़त में मौजूदु आहे, जंहिंखे असांजे मुर्शिद हुज़ूरीअ पंहिंजी मदाह में हीअं फरमायो आहे त आरिफ़ अमीर उस्मान, जंहिं जोड़े जमा कयो क़ुर। आरिफ़ अमीर उस्मान, जंहिं जोड़े जमा कयो क़ुर। राज़ी मथस थियो रहमान, रसया सखी सरवर, पहचिजो अची पैगंबर। त इहो इन सोणे जो कारनामो आहे। ऐं क़ुर इन्हनि आशिक़ान मुस्तफ़ा जी महिनतुनि सां असां ताईं पहुतो आहे। इन जी तिलावत कयो, इन जे माना खे सम्झो, इन जे फैज़ मां फैज़ याब थियो। ऐं फ़िरका परस्ती
जहालत जी बाहि खे विसायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजो चवणु अवांजो ॿुधणु क़बूल फ़रमाईंदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।